على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان وهامة ومن كل عين لامة. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمد عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون. الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद मुझे अभी पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिल फातिह लिमा उलिक वल खातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ बिल हक़्क़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्द व सलात बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार प्यारी जमात सबूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हर साल थींदड़ हिन जगह ते प्रोग्राम अज दोबारा पंहिंजे मुकर्रर वक्त ते तव्हांजे हिन इलाइक़े हिन ॻोठ में मुकर्रर पज़ीरा जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह तव्हां जंहिं ज़ौक़ ऐं शौक़ सां ईंदा आहियो अॼु उन ई ज़ौक़ ऐं शौक़ सां तव्हां हिते बि मौजूद आहियो। मां मौज़ू जे मुनासिबत सां आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला मां फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी करे उन हक़ सच जे मथां मुंहिंजो अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां इहा आयत जेका तिलावत कई आहे तव्हांजी ख़िदमत में दोबारा तिलावत कयां, उन जो तर्जुमो अर्ज़ कयां, उन जो तफ़सीर अर्ज़ कयां। उन खां अॻु में मुंहिंजी तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे त समूरा गॾिजी करे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश कयो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब कौन था पढ़ो, सब जाओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अला खबरदार इन्ना औलिया अल्लाह बेशक जेके अल्लाह तबारक व तआला जा दोस्त ला खौफुन अलैहिम रब फरमायो आहे मुंहिंजे उन्हनि दोस्तनि जे मथां न को हिन जहान में खौफ आहे ऐं मुंहिंजा जेके दोस्त उहे न को अॻे जहान में ग़मगीन न थींदा। मुंहिंजा जेके दोस्त उहे हित बि बेखौफ मां रब बणाया त अॻे जहान में बि बेखौफ हूंदा। उहे मुझे अल्लाह जा दोस्त उहे वली सगोरा उन्हनि वलियन सगोरन के अल्लाह तबारक व तआला वॾो मक़ाम अता फरमायो आहे। वॾी अल्लाह ताला इज्जत अता फरमाई आहे। जहान में हर को कंहिंजी तारीफ़ कंदो आहे, इन जे करे तारीफ़ कंदो आहे या तो उन खां डिॼंदो आहे या उन में लालच हूंदी आहे या खुशामद कंदो आहे। पर मुंहिंजो अल्लाह लालच खां बि पाक आहे, मुंहिंजो अल्लाह खुशामद खां बि पाक आहे। अल्लाह कंहिंखां डिॼंदो बि नाहे। अल्लाह ताला दुनिया में माण्हू ईअं पैदा फरमाया जो माण्हू दुनिया में तारीफ़ इन्हनि टिनि कमनि जे करे कंदा है, पर अल्लाह त इन्हनि टिनि कमनि खां पाक आहे।
पर उन जे बावजूद अल्लाह ताला पंहिंजे दोस्तन जी तारीफ़ पंहिंजे पाक कलाम मजीद में पाण पियो फरमाए। या हिकड़ी आयत नाहे जंहिंमें अल्लाह ताला वलियन जी तारीफ़ बयान फरमाई आहे। न अल्लाह ताला ॿियो खोड़ सारनि आयतुनि में वलियन जो शान बयान फरमायो आहे। अल्लाह ताला शान इन जे करे बयान कयो जीअं तुंहिंजे मुंहिंजे अकुल में अचे त इहे आम बंदा नाहिनि बल्कि अल्लाह खे प्यारा बंदा आहे। अल्लाह खे इन्हनि ॿारनि रिझायो आहे, एॾो रिझायो आहे, एॾो रिझायो आहे। रब ज़ुल जलाल फरमाए थो त मां क़ुरान खे क़यामत लाइ नाज़िल कयो आहे। क़यामत ताईं क़ुरान जी तिलावत थींदी रहंदी। मुंहिंजा जेके नेक बंदा नेक सालिह वली आहिनि उन्हनि जी तारीफ़ में क़यामत ताईं हलंदी रहंदी। अब कुरान क़यामत ताईं रब नाज़िल फरमायो आहे। कुरान ताईं कुरान खे अल्लाह ताला क़यामत ताईं नाज़िल कयो आहे। कुरान हलंदो रहंदो, ऐसी क़यामत कोन थींदी जेसी ताईं कुरान हूंदो। जेसी ताईं कुरान हूंदो ऐसी ताईं अल्लाह जे वलियन जी तारीफ़ ऐं चर्चा पिया हलंदा, निभागा पिया सड़ंदा, आशिक पिया क़यामत ताईं छरंदा। अल्लाह जा प्यारा बांधा इन्हनि प्यारनि बांधनि जो रब ज़ुल जलाल वॾो शान फरमायो आहे। थोरो तो गौर कर, सॼो जहान तारीफ़ कंहिंजी कंदो आहे, चओ अल्लाह जी। कंहिंजी? पखी तारीफ़ कंदा आहिनि अल्लाह जी, बंदा तारीफ़ कंदा आहिनि अल्लाह जी। हवा घुले थी, हवा जा सरडाट थियनि था, इहे सरडाट बि रब ज़ुल जलाल जी हमद कनि था। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। रब फरमायो हर शइ मां अल्लाह जी तारीफ़ बयान कंदी आहे। तव्हांखे समझ अचे न अचे पर हर शइ मां मिठड़े अल्लाह जी तारीफ़ ऐं तस्बीह बयान कंदी आहे। पखी जेके चंचा कंदा है उहे बि अल्लाह जी तारीफ़ कंदा है। ये हवा उनजा सरडाट थींदा आहिनि, इहे बि अल्लाह जी तारीफ़ हवा उठियो बयान कर। जबल हुआ, पत्थर हुआ, काठी आ, बण हुआ, टिणो आ, पखी आ, पखड़ो आ, जेका बि शइ आ हर शइ अल्लाह जी तारीफ़ बयान कंदी आ। ओ बाना अल्लाह जी तारीफ़ खां पोइ ते न हटंदो कर। जेड़ी महिल तोखे वक्त मिले मिठड़े रब जो ज़िक्र ऐं सिफ़त सना बयान कंदो कर। मुझो मुर्शिद हज़रत इमामुल आरिफ़ीन पीछे रोज़े धनी रहमतुल्लाहि अलैहि फरमाईंदो आहे अल्लाह जो जेको ज़िक्र हुआ, अल्लाह जी जेका तारीफ़ हुआ, हज़रत रोज़े धनी बाजी मलफूज़ात में बयान फरमायो आहे। जीअं बर्फ़ उन बर्फ़ के सिज जो गारे छॾींदो आहे। हज़रत रोज़े धनी रहमतुल्लाहि अलैहि इरशाद तो फरमाए बंदे जा गुनाह अल्लाह जो ज़िक्र ईअं ॻारींदो आहे जीअं बर्फ़ खे सिज जी रोशनी ॻारे छॾींदी आहे। इन जे करे उथंदे बहंदे अल्लाह जी तारीफ़ बयान कबी आहे। अबादियो ख़बर अल्लाह जी तारीफ़ तव्हां सुनी बयान कंदा आहियो या न? असां सब बयान कंदा आहियूं। असां छा चवंदा आहियूं? लखे जानवर था जंगल में गुज़ारिया, लगी समर तन सां लगी बाहि बार असुर जो उथी बह जो साईं संभारियो। असुर जो उथी बह जो साईं संभारियो। लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह कुर्सी ज़मीं कहे बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। अजी
अजीब गाल चवे तो मिट्टियां आदम जो जिस्म कहे बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो आदम के अल्लाह पैदा फरमायो नको अम्मड़वा नको अबोआ अल्लाह ताला मिट्टी जे पाक पिनोड़े में हजरत आदम अलैहिस्सलाम के खलक़तहु बियदिया अल्लाह ताला फरमायो मां उनके पाण पैदा फरमायो हजरत ईसा अलैहिस्सलाम के अम्मड़ आहे अबो कोन्हे अल्लाह ताला हजरत ईसा के पाण पैदा फरमायो हजरत आदम के रब पैदा फरमायो रब जी कुदरत वा नको अम्मड़वा नको अबोआ अल्लाह आदम खलक़ियो रब जी कुदरत वा अल्लाह ताला हजरत ईसा के पाक अम्मड़ जे पेट में पैदा फरमायो या मुझे अल्लाह जी कुदरत वा पर अम्मड़ हुजे से अम्मड़ जो नालो आम ना हुजे अबो हुजे से अबे जो नालो अब्दुल्ला हुजे उन्हनि बिन्ही जे पाक मुलाकात में अल्लाह नूर अला नूर मोहम्मद अरबी पैदा फरमाए तभी मुझे रब जी या कुदरत वा ये आदम जो जमणो मनी थो त कुदरत वा पियो बना है अबो ना है अम्बड़ ना है वो आदम जो पैदा छड़ तो मनियो बुल्ले जवाब दिनो मौलवी चयो इन जे करे मनिया थो त रब जी कुदरत से पैदा फरमायो वरी हजरत ईसा जो पूछे चवंदो अल्लाह पांजी कुदरत से पैदा फरमायो तो चौ त ओ मौलवी तो वारी तौहीद के ब्रेक छो न भैया मुजो महबूब मदीने वालो अल्लाह अम्मड़ अबे मां आंदो पर उन जे बावजूद नूरी बशर रब बनाए रवानो फरमायो कभी मुझे रब जी कुदरत वा हित मने तो हुत न तो मने छोक तो के लुडी खादो पर असा सुन्नत जमायत वारा या गाल बन्यो था दा आदम जड़ो आम इंसान सोनो आदम आहे आदम अलैहिस्सलाम के रब वडो मकाम अता फरमायो असा मन्यो था दा ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह वडो मकाम अता फरमायो पर कसम खुदा जो आदम अलैहिस्सलाम खा वठी करे हजरत ईसा अलैहिस्सलाम तई सवाल लख नबी हिकड़े पासे पर मोहम्मद मीर जे नाले जो मीमो हिकड़े पासे मिठे मोहम्मद जो शान रब बुलंद फरमायो है तस्लीम कयो था या न मन्यो था या न अल्लाह ताला मुझे महबूब जो शान बुलंद फरमायो तदे आशिक या गाल कया मिट्टियां आदम जो जिस्म कहे बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे ने पायो जमीन जे तख्ते ते नबी कहे उमाड़िया सो अल्लाह 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 जाओ सो अल्लाह 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 फलक कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 थोलो गौर कर सजो जहान अल्लाह जी तारीफ करे हवाऊं अल्लाह जी तारीफ कर पखी पखना अल्लाह जी तारीफ कर जबल बूटा बणहण शे अल्लाह जी तारीफ कर पर मां कुर्बान वञा हुन मिठड़े अल्लाह जे नाले तां जेको मुंहिंजो मिठड़ो अल्लाह वरी पंहिंजी मखलूक पंहिंजन दोस्तन पंहिंजन वलियन जी तारीफ पाण पियो फरमाए अदाई है इन्हनि जी तारीफ़ ईअं कोन थी माण्हूअ खे माण्हू ईअं कोन वणंदो बंदे खे बंदो तॾहिं वणंदो जॾहिं वफ़ादार हूंदो जॾहिं ताल्लुक
वारो हूंदो आहे। हे चन्ना फ़क़ीर इन्हनि वटि मां शहरनि में बि वञी सघां थो, कराची बि वञी सघां थो, वॾनि इलाइक़नि में बि वञी सघां थो, पर चन्ना फ़क़ीर फ़ोन कर शाहपुर छा कर अचनि न अचनि। फ़क़ीर सिकंदरीअ खे चवनि साईं अचिणो आहे त चवंदुसि अचिणो आहे, छो त शेरे मुस्तफ़ा हिते कदम घुमाए वियो आहे।